नाज़रीन, टंडोलायार ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां हल्की बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे नसीर शाह। जी नसीर, वधीक अपडेट कजो। जी त नाज़रीन खे ॿुधाईंदा हलो त टंडोलायार ज़िले जे टिनी तालुक़नि तालुको चंबड़, तालुको झंडोमरी, तालुको टंडोलायार जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हल्की हल्की बरसात जो जेको आहे सो सिलसिलो सुबुह खां वठी शुरू थी वियो आहे, जेको हींअर हेल ताईं बि हलंदड़ आहे। बरसात सबबि मौसम जेका आहे ख़ुशगवार थी वेंदी आहे। बरसात सबबि कणिक जे बीठल फसल ऐं हलंदड़ थ्रेचर जेके बीजी विया न लिया, कणिक जे फसल समेत अंबनि जे बाग़नि खे बि नुक़सान पहुचण जो ख़दशो आहे। जॾहिं त पाणी जी अड़ाट सबबि बरसात जो पवण जेके पोखियल फसल आहिनि उन्हनि खे सहारो अची वियो आहे। जॾहिं त ज़िले टंडोलायार जो मुख़्तलिफ़ शाख़ूं बि बंदि आहिनि ऐं पाणीअ जी अड़ाट लॻी पई आहे। उन सां गॾोगॾु बरसाति पवण खां पोइ त ज़िले टंडोलायार जे ॿाहिराड़ी जे इलाइक़नि में बिजली जेका आहे बंदि थी वई आहे। जी नसीर, अवां जी महिरबानी।